जेका ईद जी रात अथव सा वॾी भलायुन वारी रात हूंदी आ। ईद वारी रात अल्लाह ताला जी खुसूसी रहमत खुसूसी बरकत वसंदी आ। ऐं रमज़ान जी आखिरी जेका रात हूंदी आ इहा बि सखा जी अता जी रात हूंदी आ। रमज़ान जी आखिरी रात 29 थियो रमज़ान या 30 थियो जेका आखिरी रात हूंदी आ न, साईं फरमाइनि था त पूरे रमज़ान जे महीने में जेतिरियूं रहमतूं ऐं बरकतूं वसियूं आहिनि ओतिरियूं रहमतूं ओतिरियूं बरकतूं ने हिकिड़ी रात में वसन थियूं। साहबनि चयो या रसूल अल्लाह पोइ इहा रात भला लैलतुल क़द्र त न आहे? पाण फरमायो त मज़दूर खे मज़दूरी तॾहिं मिलंदी जॾहिं कमु पूरो कंदो न। इहा मज़दूरी जी रात महीनो पूरो रखे रोज़ा दंग कई तरावियूं पढ़ी इबादतूं कई नफ़िल अदा कई कायम ऐं साइम थी गुज़ारी। हाणे इहा उजरत ऐं मज़दूरी जी रात आहे। इन रात में रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि ते आम अता ऐं आम सखा कंदो। फ़कीरो ए फ़कीरा ए ज़िक्र वारो ए अल्लाह अल्लाह करण वारो ए बातिन जे रस्ते में विख वधाइण वारो, इन रात जे अंदर रमज़ान जी आखिरी रात जे अंदर मुझे मदीने वारे साईं जी दरबार लगंदी आ। मुझे सोने लजपाल नबी जी दरबार लगंदी आ ऐं विलायतुन जी तक़सीम थींदी आ। के गौस पिया थियनि, के कुतुब पिया थियनि, के कलंदर पिया थियनि, के औताद पिया थियनि, के अबदाल पिया थियनि। इहा रात वंड ऐं विरासत जी रात हूंदी आहे। हाँ पोइ इहा रात मल्हाइजो, झोलड़ी झलजो त रब करीम वटूं ऐं मदीने वारे साईं वटूं ख़ैरात मिले। क़बूल आहे।